कश्मीर में खबर ईंदा हालु त कश्मीर में पाक फौज जी भारत खिलाफ कामयाब ऐं फैसले ते ऑपरेशन बुनियानुल मरसूस जी हिमायत में योम तशक्कुर रैली कढी वई, जंहिंमें शहरिन वॾे जोश ऐं जज़्बे सां शिरकत करे पाक फौज सां मुकमिल यकजहती जो इज़हार कयो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कश्मीर मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मलिक बरकत अली। मुख्तलिफ जमातूं मुख्तलिफ क़ौमूं को हसब न जस पेश कयूं था जाद रुनारी साहब के नए जो प्रोग्राम जो कयो आहे जो में तशक्कुर जो बाक़ी रहियो वञे भारत जो मसलो उनके लानत वसदी रहंदी अदा इन ॻाल्हि मानी हिसाब ॾिसां थो मानी हिसाब ॾिसां थो त हे बेतबारो माण्हू आहिनि जो एतबार न कयो इंडिया ते एतबार कयो बिना ये चवंदा हिकु कंदा ॿियो। तो बहरहाल इन ते नज़र रखण जी ज़रूरत है। आर्मी आहे उहा असांजी बहादुर आहे। असां इंडिया जे झुकंदासीं न। इंडिया चोरी ये हुतां हणे थो इंशाअल्लाह ताला इन वतन ते न हलंदो। इंशाअल्लाह ताला असांजी फौज जेकी आहे पाक फौज आहे असांजो पाकिस्तान जिंदाबाद आहे। असां मोदी खे छॾींदासीं ईअं न जो तूं का हरकत करे सघे थो। अल्हम्दुलिल्लाह असां पाक फौज सां पाकिस्तान जी फौज पूरी दुनिया में पहले नंबर आहे। पाकिस्तान जी फौज लाइ असां सभई मज़हबी अॻवान उलमा इकराम दुआऊं घुरंदा आहियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।